वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खानपुर जुड़ने जो पहुतो। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह मरहूम पीपल्स पार्टी MPA इंजीनियर अब्दुल अजीज जुड़ने जो जी वफ़ात ताज़ियत करण खां पोइ जुड़ने जो पहुतो। मुराद अली शाह इंजीनियर अब्दुल अजीज जुड़ने जो भाईटियन असद खान जुड़ने जो ज़ुबैर अहमद जुड़ने जो अली बख्श जुड़ने जो जूनियर अमीर बख्श जुड़ने जो सां ताज़ियत करे दुआ घुरी दुख जो इज़हार कयो। मुराद अली शाह चयो त अब्दुल अजीज जे वञण सां वॾो ख़ाल पैदा थियो आहे। अब्दुल अजीज जुड़ने जो पंहिंजी सियासी क़ाबिलियत सां पाण मञायो हो, जंहिं सबब टियों भेरो सिंध असेंबली जो मेंबर चूंडिजी आयो हो। संदसि ख़िदमतुनि खे पार्टी नथी विसारे सघे। उम्मीद कयां थो त अब्दुल अजीज जुड़ने जो सियासी जानशीन पार्टी जो जियालो कामयाब थी ख़ैरपुर नाथन शाह वासिन जी ख़िदमत कंदो। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त के इंशा जे बंधन ते वधीक कम करण जी ज़रूरत आहे। उन ते कुछ कम थियो आहे। आसिफ अली ज़रदारी खे सदर थियण लाइ घुर्बल अक्सरियत मौजूद आहे। इन मौके ते DC दादू, SSP दादू, अगणो MNA इमरान ज़फर लगारी, मुमताज़ अली जोखियो, रईस मशऊदुल हक गाॾही, अब्बासी नाइच, एडवोकेट KK डेरो ऐं ॿिया मौजूद हुआ।